मोरो रिपोर्ट अख्तर लगारी। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी वलादत बासादत मौके ते सूफियान रूहानी जमायत अंजुमन गुलामान कलंदर वेलफेयर जे सरवान सईद गुलाम हैदर शाह कलंदरी चयो आहे त जेसिताईं इंसान ज़ात खे हुसैन समझ में नथी अचे तेसिताईं इस्लाम समझ में न ईंदो। अने चयो आहे त हुसैन अलैहिस्सलाम के हिक मकतब फ़िक्र जी ॻाल्हि न आहे, पर हुसैन अलैहिस्सलाम हक़ ऐं सच जी ॻाल्हि आहे। जेको हक़ ऐं सच जी वाट वठंदो उनखे हुसैन समझ में अची वेंदी। इन ॻाल्हि हिन सूफियान रूहानी जमायत अंजुमन गुलामान कलंदर वेलफेयर पारां हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी वलादत बासादत मौके ते मुनक़िद कयल प्रोग्राम महफ़िल कसरत दुरूद पाक में कई। प्रोग्राम जी बाक़ायदा शुरूआत तलावत कलाम पाक सां कई वई। प्रोग्राम में नैत ख़्वानी कई वई। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शान में मुंतख़िबूं पिणु पढ़ियूं वयूं। जॾहिं त प्रोग्राम में सीता ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां वॾे तइदाद में माण्हुनि शिरकत कई। प्रोग्राम में आख़िर में 64 करोड़ दुरूद पाक 6 ख़तमुल क़ुरान 5 दलाइल ख़ैरात जी इज्तिमाई दुआ अंजुमन गुलामान कलंदर वेलफेयर सिंध जे सरवान सईद गुलाम हैदर शाह कलंदरी जिन फरमाई। जॾहिं त आयल सभिनी माण्हुनि खे लंगर पुर करायो वियो। जॾहिं त प्रोग्राम जा इंतज़ामात शहबाज़ ग्रुप जे वर्करनि संभालिया।